नाज़ला में थियो कलमो कुरान आयो आयो मरहबा माहे रमज़ान आयो आयो मरहबा माहे रमज़ान बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह मेहमान रमज़ान पहुची चुको आहे। सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि ऐं उन खां अलावा मिठा रमज़ान अचे। तव्हां असां हिन महीने में रोज़ा न रखो त पोइ तव्हां असां ते हैफ़ आहे। इन करे हीउ ॾाढो बरकत वारो महीनो आहे। घड़ी घड़ी पलक पलक वॾी अलाह साईं जी हिन में रहमतूं वसंदियूं। तॾहिं भेटाई सरकार बि फरमायो त वखरु ढेरूं ढेर वखरु ढेरूं ढेर पर बेहाईंदड़ वेसरा कन विहारे वस कयो वखरु वॾीअ वेर कनी घुमंदे सैर यार वखरु विकामी वियो। ओ दोस्त अदीद ईअं न कर जो रमज़ान गुज़री वञे ऐं तूं रोज़ा न रखे ऐं तूं दोस्तनि खे अज़ीज़नि खे पाड़े वारनि खे रोज़ो न खोलाए या न रखाए। इहो अरमान रहिजी वेंदो। इन करे तव्हां सां को थी सघे त असां पाण बि रोज़ा सभु रखूं ऐं रोज़े खोलण जे टाइम ते पंजनि दोस्तनि खे पाड़े वारनि खे दोस्तनि खे रोज़ो खोलायूं। उनजो बि निहायत वॾो दर्जो आहे। ऐं जेकॾहिं कनि दोस्तनि खे मुसाफ़िरनि खे रोज़ा शरीफ़ रखाईंदासीं त उहो बि ओतिरो सवाबु जेतिरो रोज़ो रखण में दर्जो आहे ओतिरो रोज़ो रखाइण वारे खे दर्जो मिलंदो, ओतिरो रोज़ो खोलाइण वारे खे दर्जो मिलंदो। छो त हुनजे खज़ाने में कमी न आहे। तव्हां असांजो जेको हाल आहे उन हाल आर ख़िदमत कयूं। नाज़ला में थियो कलमो कुरान आयो आयो मरहबा माहे रमज़ान